नाज़रीन, रोड़ी वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर थियण जे नतीजे में नौजवान ऐं पंहिंजी मासूम भेण समेत फ़ौत थी वियो आहे। तफ़सील ॾियण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला, छा तफ़सील आहिनि? डायमंड सिटी भरिसां ॿ मोटरसाइकिल जे टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो। हुनजी हिकिड़ी भेण आहे आयशा, उहा बि फ़ौत थी वई। शहर बरादरी में तालुक़ रखंदड़ 22 साल नौजवान इम्तियाज़ शहर 4 महीने जी मासूम ॿारी आयशा धीअ अमजद जॾहिं ते फ़ौत थी आहे, जॾहिं त 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मी में 22 साला मुस्मात माहिरा ज़ाल अमजद शहर, 45 सालनि जी मारवी ज़ाल जामूशर, आवान बरादरी सां तालुक़ रखंदड़ जरो पुट अलाह ॾितो आवान ऐं सुल्तान पुट रमज़ान आवान शामिल आहिनि। ऐं वधीक जेको मां तव्हांखे ॿुधायां थो वञा, 4 ॼणनि जी जेकी हालत आहे उहा तफ़सीशनाक आहे, जंहिंमें शहर बरादरी में तालुक़ रखंदड़ उन्हनि मां हिकु जेको आहे फ़ौत काकी ऐं आवान बरादरी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे तिबी इमदाद लाइ सखर रेफर कयो वियो आहे। जी सैफुल्ला, जी महिरबानी।